खैरपुर ठरी मीरवा में बेदर्दी से कत्ल कयल साफ़ी एडी शर्जे वाटसन पारां केस जो इन्वेस्टिगेशन ऑफिसर ख़िलाफ़ प्रेस क्लब खैरपुर अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी तारिक शर, मोहम्मद ख़ान नबी बख्श, मसमात नज़ीरा, मसमात शाइना ऐं मासूम मुबारक करे रहिया हुआ। इन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़ी एडी शर खे हक़ सच लिखण करे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। अॼु खैरपुर जी अदालत में केस जी ॿुधणी रखियल हुई। अदालत केस जी ॿुधणी 3 मई ताईं मुलतवी करे छॾी आहे। साफ़ी एडी शर जे केस जो IO लियाकत अली शीनू जवाबदार धुर खां गरी रिश्वत वठी केस खे ख़राब करणु चाहे थो। जवाबदार धुर सां वटि बणियल आहे, जंहिं करे केस में हिन वक़्त ताईं का बि मिस्बत अॻभराई न थी सघी आहे। केस जो IO जवाबदार धुर जे वंगार वेंदे गुज़िर ॾींहुं पंहिंजे ऑफिस मां असांखे धिका ॾेई मोटाए छॾियो। हुननि IG सिंध DIG सखर खां मुतालबो कयो त केस जी IO लियाकत अली शीनू खे हटाए को ईमानदार ऑफिसर ॾिनो वञे, जीअं असां सां इंसाफ़ थी सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।